अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ुशीअ में मॉडर्न इंग्लिश ग्रामर हाई स्कूल दौलतपुर जे इंचार्ज मोहम्मद सलीम सोलंकी प्रिंसिपल मोहम्मद उर्स लाखो जे अॻवानीअ में जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निहायत जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। सॼो स्कूल सरकार जी आमद मरहबा, दिलदार जी आमद मरहबा, सुहिणे जी आमद मरहबा जे नारनि सां गूंजी रहियो हो, जंहिंमें सिंध जे मशहूर नात ख़ान अलामा मौलाना हाफ़िज़ मोहम्मद पुनल जोखियो ऐं स्कूल जे शागिर्दनि नाहिद, शाइस्ता, आयशा, अलमास, नाहिदा, नसीम, कायनात, कंवल, खुशबू सोलंकी, इकरार मल्ला, रब नवाज उमरानी, कलीमुल्ला डहरी, अफरोज मेहताब सुमरो, समीरा ऐं सोनिया डहरी ज़बरदस्त नमूने नात ख़्वानी कंदे ज़बरदस्त दाद हासिल कयो। जॾहिं त स्कूल जे मेहनती शागिर्दनि पिणु महबूब कायनात हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जे सिलसिले में बेहतरीन नमूने तकरीरूं कयूं। उन मौके ते स्कूल जे उस्तादनि मोहम्मद नदीम लाखो, इलाही बख्श, अमीर ओठो, फ़हीम पली, कमाल ओठो, रुकैया, रीमा, नूर, गुलाम ज़ोहरा, सूह, निर्मा, कामल उनड़, मुदस्सर अबड़ो ऐं मेराज उमरानी पारां प्रोग्राम में आयल महिमाननि खे भलीकार कयो ऐं खेनि महबूब जे आमद जे ख़ुशीअ में लंगर पिणु खारायो।